जी नाज़रीन, गुलाब लगारी का फ़कीर अमीनी की रिपोर्ट वठी ज़िक्र कंदासीं नबीसर जो। नबीसर में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के नाहक क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़िन और शहरन पारां एहतजाज मुज़ाहिरो कियो वियो। उन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहिया शमन सिराज पंहिंजी रिपोर्ट में। सखर के सीनियर बेबाक बहादुर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के सरेआम गोलियों हणी शहीद करण खिलाफ सहाफ़िन, शहरिन और सिविल सोसाइटी के माण्हुनि पारां हथन में प्ले कार्ड खणी रैली कढी सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि धरती टीवी से ॻाल्हाईंदे चयो त पर हिते त आवाज़ उथाइण ई वॾो ज़ुल्म थी वियो आहे। जान मोहम्मद महर जो क़त्ल महज़ क़त्ल न आहे, सिंधी आवाम जो आवाज़ है उन्हीं जो क़त्ल है। असां गवर्नमेंट के अपील कयूं था त जेका कानून आर्टिकल है उन्हीं आर्टिकल ते अमल करायो वञे, जल्द गिरफ्तार कयो वञे। असीं गवर्नमेंट सिंध खां इहो ई असांजी अपील है। गवर्नमेंट ऑफ सिंध खां ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट का यो मुतालबो करूं था त सहाफ़ियुनि जे अंदर जो खौफ़ वारो माहौल है, सहाफ़ियुनि जे अंदर जो हक़ सच लिखे तो उनके शहीद कयो वञे तो, इहो हक़ सच लिखण वारनि के शहीद करण बंद कयो वञे। आज सिंध खां मुतालबो करूं था त जेके कातिल आहिनि जान मोहम्मद महर जा, उनके फिलफौर गिरफ्तार करे उनके सख्त खां सज़ा दी वञे। जान मोहम्मद महर जो क़त्ल अकेलो क़त्ल न आहे, ही आज़ादाना राय जो क़त्ल आहे। ही तमाम सहाफ़ी बिरादरी जेका उनजो क़त्ल आहे, ही वो हिरासमेंट आहे त तव्हां हक़ ऐं सच न लिखो। जे हक़ ऐं सच तव्हां लिखंदव त कई सबब ॼाण आहे, क़बाइली सिस्टम तव्हांखे ॼाण आहे, ज़ाती दुश्मनूं ॼाण आहे, उन जे भेट तव्हांखे चढ़ायो वेंदो। ही सिधो सिधो धमकी आहे सभिनी सहाफ़ियुनि खे, थ्रेट आहे सॼे सहाफ़त खे त तव्हां ख़ामोश रहो, हक़ न ॻाल्हायो, सच न लिखो, सच जी निशानदेही न करियो, वरना तव्हां क़त्ल थी वेंदो। अहिड़ा इदारनि खे इहो अपील कंदासीं त सहाफ़ी हज़रातनि खे घणे घणे सही नमूने सां तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुतालबो कंदे घुर कई त शहीद जान मोहम्मद महर के कातिलनि के जल्द गिरफ्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। शमन सिराज, धरती टीवी, नबीसर।